हनुमान महाराज को एक बार सीता माता पुछो तो पुत्र हनुमान तू मूंखे ॿुधाए कि तू केॾी वीरता जो साहस जो कम कयो आहे। आहा, तू भगवान स्वामी रामचंद्र महाराज असांजे प्रियतम पति परमात्मा के अनंत प्यारो आहे, दुलारो आहे। हनुमान मूंखे ॿुधाए तू लंका में कीअं आग लगाई। चओ हरे राम। हनुमान जी चवनि था, हे जगत जननी माता वात्सल्यमयी, मां कुछ थोड़ी न कयो, सब कराइण वारा त रघुवीर आहिनि, उन्हनि त मुंहिंजो नालो कयो। एॾी वॾी वीरता जो कमु करे हनुमान महाराज ते मुख ते कॾहिं ईअं न आयो त मां कुझु कयो आहे। चवनि था न न माता, हो त मूंखे यश ॾियण लाइ उन्हनि नालो मुंहिंजो करे छॾियो, कयो त सभु रघुनाथ है। अच्छा हनुमान, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहा तुंहिंजी सुंदर भावना आहे। पुट इहो ॿुधाए मूंखे त तूं जो लंका खे आग लॻाई, लंका जली वई पर तुंहिंजी पुछ न जली, इहो कीअं थियो? हनुमान महाराज चवनि था, मैया हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, कॾहिं सोन जलंदो आहे आग में? चवंदा आहिनि सोन जलायो त हुनजो फेट जली वेंदो आहे, सोन त उल्टो ओरिजिनल थी वेंदो आहे, कुंदन थी वेंदो आहे, यानी शुद्ध थी वेंदो आहे। हा, पोइ उहा लंका कीअं जली वई हाणे तव्हां सोचो। ऐं पुछ जेकी आहे उहा न जली, सोचो। उहो त शरीर आहे, वार लॻल आहिनि, सभिनि खां पहिरियों त वार जलंदा आहिनि आग में, घास वांगुरु, हाड़ जले ज्यों लाकड़ी, केस जले ज्यों घास। लेकिन माता मुंहिंजो हिकु वार बि न उलझो आग में, लंका पूरी जली वई। केवल विभीषण महाराज जी कुटिया खे सीता माता चए थी, उहो ई त मां प्रश्न पुछां थी तोखो, ही कीअं थियो? हनुमान जी चवनि था, उहो ई त मां ॿुधायां थो कि इन में मुंहिंजी कोई करामात न आहे, तव्हांजी कृपा आहे, मां सभु सुञाणा मैया। जॾहिं भगवान रघुनाथ लीला कई त तव्हांखे वचन चयो कि तुम पावक मोह करो निवासा। पावक चइबो आहे आग खे, त हीअ उहा आग न हुई, ये तो उहा आग हुई जंहिंमें भगवान रघुनाथ तव्हांखे निवास ॾिनो। ऐं रावण जेको हरण करियो, उहो सीता माता पंहिंजी हिकिड़ी तत्व परछाई छॾे वई, आत्मिक शक्ति आहे उन्हनि खे पंहिंजे पाण मां हिकिड़ी परछाई प्रकट करे छॾियो, ऐं उनखे एतिरो सीता माता सजीव करे छॾियो कि उहा ई सीता माता बिल्कुलु हू बहू थी वई। त रावण सीता माता जो न, हुनजे परछाई जो हरण करियो। चओ हरे राम। त असली सीता माता काथे हुई? भगवान अग्नि देवता में धरोहर रखी। तुम पावक मों करो निवासा, रामायण जा वचन आहिनि, पावक यानी अग्नि। अच्छा, पोइ त माता, मां जॾहिं लंका जलाई त लंका जली वई, ऐं मूंखे आंच बि न आई, छो जो मूंखे बचाइण वारी आग में त तव्हां मुंहिंजी माता वेठी हव। जंहिं अग्नि तत्व में माता जो जननीअ जो निवास हुजे, उनजे ॿार खे भला काथों आंच अची सघंदी? ऐं लंका जो बि नाश तव्हांजी शक्तिअ सां थियो आहे। तॾहिं सीता माता ॾाढो गदगद थी वई। आहा, एॾो हृदय भरिजी आयो, आशीर्वाद ॾियण लॻी त हनुमान तूं राम जी खे ॾाढो 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 प्यारो थींदे, तोसां राम जी ॾाढो प्रेम कंदा, उन्हनि जी भक्ति तुंहिंजी अजर अमर हूंदी। 8 सिद्धियूं 9 निधियुनि जो तूं दातार बणिजी वेंदे, केवल धारक न, दातार। चाहे जंहिंखे बाट वेठो, अष्ट सिद्ध 9 निधि के दाता, असबर दीन जानकी माता। आहा, अहिड़ी महिमा आहे।